जी सेवा करे सघां। भागन वारा आहिनि उहे जेके देवताउनि खे पोइ पूॼींदा आहिनि, जेको पंहिंजे माउ पीउ खे पहिरियों पूॼींदा आहिनि। भागन वारा आहिनि उहे जेके भोग लॻाईंदा आहिनि घर में, पर जेको पंहिंजी माउ वीचारी बुखी वेठी आहे ऐं देवताउनि जे अॻियां थाली रखी आहे, भॻवानु उनजो भोग कॾहिं कोन लॻाईंदो अथव। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। भगवान उनजो भोग लगाइंदो आहे, उनजो खाइंदो आहे जेको पंहिंजे माउ पीउ जी शेवा कंदा आहिनि, तृप्त कंदा आहिनि। माना कॾहिं बि हुननि खे कंहिं प्रकार जी तकलीफ़ न थियण ॾींदा आहिनि, कॾहिं बि दुखी न ॾिसंदा आहिनि। भई मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो परिवार, मुंहिंजो भाउ, मुंहिंजी भेनरूं कोई दुखी थियनि, उहे नथा ॾिसी सघनि। प्रेम सां चओ श्री राम। इन्हीअ लाइ सुबुह साण उथो ऐं भगवान खे इहा ई प्रार्थना करियो, हे सतगुरु महाराज मूंखे सुमति ॾियो। हे सतगुरु महाराज सभिनी जो भलो कयो, सभिनी जो भलो कयो। मां ॻाल्हि पियो ॿुधायां माता जी। माता पंहिंजे हिकिड़े ॿार खे ॾाढे प्रेम सां पाण घरनि जो कमु कंदी,